रिचा चोॾहं ॾींहं अॻु मुबैना तौरु अगवा थियल दीनी मदरसे जो उस्ताद हाफ़िज़ सैफुल्ला मेमण बाज़ियाब न थी सघियो। वार्ड सख़्त परेशान। इन हवाले सां असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे सज्जाद मेमण। जी सज्जाद, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि आगाह कजो। बिल्कुल 14 ॾींहं अॻु मुबीना तौर ते अगवा थियल दीनी मदरसे जो उस्ताद हाफ़िज़ सैफुल्ला मेमण बाज़ियाब न थी सघियो आहे। वारस जेके आहिनि सख़्त परेशान आहिनि। धाड़ियलनि वायरसनि खां फ़ोन ते 1 करोड़ भुंग जो चयो। हाफ़िज़ सैफुल्ला मेमण 14 ॾींहं अॻु हाला खां ख़ैरपुर तरफ़ कंहिं दावत में वियल हो, जेको ख़ैरपुर मां मुबीना तौर ते अगवा थी वियो, जंहिंजो को बि ॾस पतो न पइजी सघियो आहे। जंहिंमें धाड़ियल वारसनि खे फ़ोन ते 1 करोड़ भुंग घुरी वरिती आहे, जंहिंजी बाज़ियाबी लाइ वारस जेके सख़्त परेशान आहिनि। मुगवी हाफ़िज़ सैफुल्ला मेमण जे ई फ़ोन नंबर तां वारसनि खां धाड़ियलनि 1 करोड़ भुंग जो चयो हो। मुगवी पाण वारसनि सां राब्तो करे चयो त आऊं अगवा थी चुको आहियां, पैसा ॾेई मूंखे बाज़ियाब करायो। जंहिं बैदि मुगवी जा घर भाती जेके आहिनि सख़्त परेशान आहिनि। जी वरी महिरबानी तफ़सीलात खां आगाही ॾियण लाइ। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।